पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी तरफ़ा आशूर के दिहाड़े ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि खे भेटा पेश कई वई आहे। बिलावल भुट्टो सरदारी पैगाम जारी कंदे चयो त आशूर हक़ जे नाहक़ ते असूल जे ताक़त ते जुरत जे ज़ुल्म ते फ़तह जी हिकु अलामत आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया संदसि चवणु हो त करबला जो पैगाम अॼु बि इंसानियत खे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ ॼमी बीहण जो हौसलो ॾिए थो। बिलावल भुट्टो सरदारी चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी उहो सबक़ ॾिए थी त सचाईअ जी ताक़त खां वधीक ॿी का बि ताक़त नाहे। संदसि चवणु हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी उहो सेखारे थी त हक़ इंसाफ़ ते हलण वारनि खे का बि आज़माइश मक़सद तां नथी हटाए सघे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी तरफ़ा आशूर के दिहाड़े ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि खे भेटा पेश कई आहे। संदसि चवणु हो त करबला जो पैगाम अॼु बि इंसानियत खे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ ॼमी बीहण जो हौसलो ॾिए थो। बिलावल भुट्टो सरदारी चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी उहो सबक़ ॾिए थी त सचाईअ जी ताक़त खां वधीक ॿी का बि ताक़त नाहे। संदसि चवणु हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी उहो सेखारे थी त हक़ इंसाफ़ ते हलण वारनि खे का बि आज़माइश मक़सद तां नथी हटाए सघे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी तरफ़ा आशूर के दिहाड़े ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि खे भेटा पेश कई वई आहे। बिलावल भुट्टो सरदारी पैगाम जारी कंदे चयो त आशूर हक़ जे नाहक़ ते असूल जी ताक़त ते जुरत जे ज़ुल्म ते फ़तह जी हिकु अलामत आहे। संदसि चवणु हो त करबला जो पैगाम अॼु बि इंसानियत खे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ ॼमी बीहण जो हौसलो ॾिए थो। बिलावल भुट्टो सरदारी चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी उहो सबक़ ॾिए थी त सचाईअ जी ताक़त खां वधीक ॿी का बि ताक़त नाहे। संदसि चवणु हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी उहो सबक़ सेखारे थी त हक़ इंसाफ़ ते हलण वारनि खे का बि आज़माइश मक़सद तां नथी हटाए सघे।